एहसान वेलफेयर जे तरफ़ां टाउन कमेटी चेयरमैन हाजी अब्दुर्रहमान खैबर जे तावन सां ही कराची जे मशहूर सुठन डॉक्टरन जी टीम खैबर में पहुती है, जेका फ्री मानन जो चेकअप भी कंदी, मुफ्त इलाज भी कंदी, मुफ्त दवाऊं भी दे पई, फ्री मेडिकल कैंप लगी है खैबर में। हिन में तावन कयो है टाउन कमेटी चेयरमैन हाजी अब्दुर्रहमान जे कावाशन सां ही जेका टीम कैंप लगी है, जैमें मरीजन जो चेकअप कयो पियो वञे ऐं उन खां पोइ मरीज़ खे दवाऊं भी ॾिनियूं थियूं वञनि। ही एहसान वेलफेयर कराची जी टीम खैबर में फ्री मेडिकल कैंप लगाई है। या कैंप हाजी अब्दुर्रहमान खैबर टाउन कमेटी चेयरमैन जे तावन सां लगी है, जेका असां तव्हांखे ॾेखारियूं था। हिते कैंप में मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो चेकअप भी कयो पियो वञे ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि जूं दवाऊं भी फ्री ॾिनियूं पियूं वञनि। एहसान वेलफेयर पारां फ्री 1 डे जी फ्री मेडिकल कैंप खैबर में लगाई वही है। हिन में मरीजन के मुफ्त में दवाऊं ॾिनी पियूं वञनि ऐं उनजो फ्री चेकअप कयो पियो वञे। ऐं ही जेका कैंप लगी है, ये कैंप टाउन कमेटी जे चेयरमैन हाजी अब्दुर्रहमान जे कावशन सां ये कैंप लगी है, जैमें फ्री मानन जो इलाज कयो पियो वञे। टाउन कमेटी चेयरमैन हाजी अब्दुर्रहमान खैबर पारां ही खैबर में फ्री मेडिकल कैंप लगाई वही है। हिन कैंप में कराची जा माहिर डॉक्टर आहिनि, जेके मरीजन जो मुआइनो भी कनि पिया ऐं मरीजन के दवाऊं भी ॾियनि पिया। फ्री मेडिकल कैंप खैबर में लगाई वही है। हिते औरतुन मर्दन ऐं ॿारनि खे फ्री में दवाऊं भी ॾिनी पियूं वञनि, जिते भी मुआइनो भी कयो पियो वञे। हीअ टीम कराची खां आई है ऐं ही हाजी अब्दुर्रहमान खैबर जे कावशन सां ऐं उन जे तावन सां कैंप लगाई वही है। जीअं त चेयरमैन हाजी अब्दुर्रहमान मौजूद है, जो बीही मरीजन जा इलाज पियो कराए। ही असी तव्हांखे ॾेखारियूं पिया। खैबर शहर में टाउन कमेटी चेयरमैन हाजी अब्दुर्रहमान खैबर पारां ऐं उन जे तावन सां फ्री मेडिकल कैंप लगाई वही है, जैमें मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो इलाज ऐं उनजो चेकअप कयो पियो वञे, उनजो इलाज कयो पियो वञे, उनखे दवाऊं ॾिनियूं पियूं वञनि। ही तव्हां ॾिसो त ही चेयरमैन पाण ख़ुदि वर्क पियो करे ऐं पाण ख़ुदि मरीजन के दवाऊं पियो ॾियाराए। तमाम बेहतरीन कदम है। खैबर शहर में गरीब मिस्किन ऐं ॿिया जेके भी माण्हू आहिनि, फ्री मेडिकल कैंप खैबर में जिते मरीजन के दवाऊं ॾिनी पियूं वञनि ऐं ही कैंप जे